बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम या अली मदद। जीअं त ही पेज HD मिक्स पेज मुंहिंजो पंहिंजो पेज ई आहे। काफ़ी टाइम या काफ़ी मरहले खां पोइ मां लाइव ते न पियो अचां त दोस्तनि जा काफ़ी मैसेज पर्सनल नंबर ते बि अचनि पिया ऐं व्हाट्सअप ते बि अचनि पिया दोस्तनि जा मैसेज। त इमरान भाई तव्हां व्हाट्सअप ते या सॉरी लाइव कॉल ते न पिया अचो। दोस्तो मुंहिंजे नए एल्बम 5 जी मां रिकॉर्डिंग रखी आहे 1 तारीख़ शादाब स्टूडियो कराची में। मुंहिंजे एल्बम जी 1 जी रिकॉर्डिंग थी रही आहे। कंहिं बि दोस्त या भाउ खे पंहिंजो गाने वग़ैरह या रिकॉर्ड कराइणो आहे त हिन नंबर ते राब्तो कंदा 0300 4311 ते पुछो जो। एल्बम जी सिलेक्शन जॾहिं थी वेंदी आहे, एल्बम फाइनल थी वेंदो आहे त पोइ किन दोस्तनि जा मुंहिंजे पर्सनल नंबर ते बि कॉलियूं ईंदियूं आहिनि त इमरान भाई तव्हां सिलेक्शन कयो था, असांखे न पिया ॿुधायो ऐं असांखे गीत रखिराणो। काफ़ी दोस्त मयारियूं ॾींदा आहिनि त उन्हनि खे मां जीअं मुंहिंजो एल्बम चोथों आयो रमज़ान जी ईद ते, माशाअल्लाह एल्बम सुठो हुयो, तमामु बहितरीनु। हाणे मुंहिंजो हीउ एल्बम अचे थो टुटी आ दिल तॾहिं ॻायां पियो। इंशाअल्लाह हीउ एल्बम हिकिड़ो सुठो एल्बम हूंदो। हिन एल्बम में हिकिड़ो गीत आहे उनजो मां तव्हांखे थोरो थल ॿुधायां थो। न फनकारवां न अदाकारवां, न फनकारवां न अदाकारवां, ॻाल्हियूं कंदो के 2 3 4 टुटी आहे दिल तॾहिं ॻायां पियो, ॻाए गमन खे भुलायां पियो, भुलायां पियो। हीउ मुंहिंजो नओं एल्बम अचे थो, हिन जी रिकॉर्डिंग आहे। कंहिं बि दोस्त भाउ खे पंहिंजो गानो रखिराणो आहे मुंहिंजे नए एल्बम में त मुंहिंजे हिन स्क्रीन जे नंबर ते राब्तो कयो जे तव्हां कंहिंखे दोस्त खे गीत रखिराणो आहे। इंशाअल्लाह हीउ एल्बम हिकिड़ो सुठो एल्बम आहे। हिकिड़ो क़सीदो ॿुधो मौला जो। काफ़ी दोस्त मैसेज करे विया आहिनि। इंशाअल्लाह हीउ एल्बम हिकिड़ो मुंहिंजो सुठो एल्बम आहे। कंहिं बि दोस्त भाउ खे पंहिंजो गानो या ॼाणो आहे त मुंहिंजे नंबर ते मूंसां राब्तो रखे सघो था। छो जो हे एल्बम मुंहिंजो थी वेंदो आहे त पोइ काफ़ी दोस्त मुंहिंजा पोइ मूंखे